ॾेई वेझो प्लाट जी मालिकी तां झेड़ो ॿिनि औरतुनि समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ॾेई जे वेझो ॻोठ अब्दुल्ला लिगारी में प्लाट जी मालिकी तां लिगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में खूनी झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 औरतुनि समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते लठियुनि कुहाड़ियुनि सां हमलो कयो, जॾहिं त हथियारबंद माण्हुनि जी मौजूदगी सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल बि पैदा करे छॾी आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त झेड़े खां पोइ प्लाट ते हथियारबंद माण्हू मौजूदु आहिनि ऐं पुलिस जी गैर मौजूदगी सबबि वधीक जानी नुक़सान जो ख़दशो आहे। हिन बाबति पुलिस खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी इलाइक़े में अमन ईमान बहाल कयो वञे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पुलिस जी अदम दिलचस्पी ते ॻोठाणनि सख़्त एहतियात कंदे चयो त जेकॾहिं फौरन कार्रवाई न कई वई त हालतूं वधीक ख़राब थी सघनि थियूं। इलाइक़े वासियुनि अपील कई आहे त ज़िले इंतज़ामिया फौरी तौर सरज़मीन ते पहुचे फरीक़नि में सुलह कराए ऐं हथियारबंद माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयो वञे। रिपोर्ट अली गुलाम खोसो, ॾेई शहर। सामाईन वधीक ख़बरुनि लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांजा लाइक ऐं कमेंट असांजे लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। बिल्कुल भरी नहीं पे तुसा जेके रूपो ही थे आयो विड़न आयो कोने चायो के बार पे कने चामो दे विच